नाज़रीन, कराची में ख़बर शामिल क्यों था। FIA पारा आमिर लियाकत की घरवारी दानिया शाह के सिटी कोर्ट में पेश किया वियो। अदालत जो वक्त ख़त्म थियण सबब जज साहब हलियो वियो आहे। अदालती अमले पारा FIA के यह आगाही ॾिनी वई। दानिया शाह के रिमांड जे लाइ सुभाणे पेश कयो वञे। FIA जो चवणो त दानिया शाह ख़िलाफ़ आमिर लियाकत जी धीउ जी शिकायत ते खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर नज़ीर महमूद खान। नज़ीर, छा अपडेट्स आहिनि? सिटी कोर्ट कराची में PTI जो मक़तूल आमिर लियाकत आहे उनजी गैर इख़लाक़ी वीडियो लीक करण वारे मामले ते FIA जी काल गिरफ़्तार अॻोणी जेका घरवारी अथसि दानिया शाह खे अॼु अदालत में पेश करे छॾियो। जॾहिं त अदालती अमले जेको आहे उहो ॿुधायो त जज साहब अदालती वक़्तु ख़त्म थियण बाबति जेको आहे उहो वञी चुको आहे। जंहिंते दानिया शाह जेको आहे उहो रिमांड लाइ हुनखे सुभाणे ॿीहर पेश कयो वेंदो। जॾहिं त FIA जे जांच ऑफिसर दानिया शाह के वापसि रवानो कयो आहे। दानिया शाह ख़िलाफ़ आमिर लियाकत जी जेका धीउ आहे उनजे फरियाद ते जेको आहे इहो केस दाख़िल थियल आहे। उन सिलसिले में FIA कल्ह कार्रवाई कंदे दानिया शाह खे गिरफ़्तार कयो, अॼु अदालत में पेश कयो। लेकिन टाइम घटि हुअण सबबि जेको आहे का रिमांड न मिली सघियो ऐं FIA जेके जांच ऑफिसर आहे उन दानिया शाह खे वापसि रवानो कयो आहे।